ठटो में इंडस्ट्री डिपार्टमेंट डिप्टी डायरेक्टर ठटो वाजिद अली शेख पारां रिटायर थियण ते ऑफिस असिस्टेंट अब्दुल कादिर पलीजो जे मान में अलविदाई तकरीब जो इज़्माम कियो वियो। उन्हीअ मौक़े ते रिटायर्ड अब्दुल कादिर पलीजो खे डिप्टी डायरेक्टर वाजिद अली शेख, जूनियर क्लर्क दोस्त मोहम्मद ख़ासकरी, नूर नवाज़ जोखियो सहाफ़ी साजिद अली शेख ऐं ॿियनि पारां अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन्हीअ मौक़े ते इंडस्ट्री डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर ठटो वाजिद अली शेख पंहिंजे ख़िताब में चयो त अब्दुल कादिर पलीजो मुंहिंजो वॾो भाउ बहितरीन दोस्त आहे, जंहिंसां गुज़ारियल वक़्त खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हुन मूंखे कॾहिं बि तकलीफ़ जो मौक़ो न ॾिनो। सीनियर हुजण करे हुन मां घणो कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। उन्ही मौक़े ते डिप्टी डायरेक्टर जज़्बात में कंट्रोल न कंदे लुढ़क लाड़े वेठो। जॾहिं त रिटायर्ड ऑफिस असिस्टेंट अब्दुल कादिर पलीजो तकरीब खे ख़िताब कंदे सभिनी दोस्तनि जा थोरा मञींदे चयो त सर्विस जा 32 साल गुज़री विया, ख़बर ई न पई मूं सदाईं ऑफिसरनि खे पंहिंजो दोस्त सम्झियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।